नमः सर्वानंदाय। ओम सतनाम साक्षी। नमः सर्वानंदाय। संसार भी एक भूल भुलैया वांगुर है। इनमें सत्व, रज ऐं तम इन्हनि गुणनि सां उत्पन्न थियण वारियूं वृत्तियूं जेके कि ॾाढियूं घुमा फिरा वारियूं गलियूं आहिनि ॼण। अर्थात सत्य जे रास्ते, रज अर्थात संसार जे रास्ते, अर्थात तम अर्थात गुस्से वारे रस्ते, क्रोध वारे रस्ते सां उत्पन्न थियण वारियूं वृत्तियूं इहे ॾाढियूं घुमा फिरा वारियूं गलियूं आहिनि। नमः हरिदास रामाय। ओम सतनाम साक्षी। नमः हरिदास रामाय। ॾींहं जो प्रकाश अर्थात सिज निकिरंदे ई उजालो ॾिसी करे त कोई बि ॿुधाए सघंदो आहे त सिज निकितो आहे, अर्थात सिज जो उदय थियो आहे। लेकिन सिज आहे छा जंहिंसां असांखे एतिरो लाभ फ़ाइदो मिले थो? इहो सभु त शास्त्र पढ़ी करे उन जो चिंतन मनन करण ते ई मिली सघंदो आहे। बाक़ी त सिज निकितो आहे।